दादू रिपोर्ट वासिफ आज़ाद सूमरो। ज़िला दादू में महंगाई जो तूफ़ान घटिजण जो नालो ई नथो वठे। अवाम पारां डीसी दादू फ़हीम अहमद चाचड़ ऐं असिस्टेंट कमिश्नर शाहनवाज़ मीरानी जी कारकर्दगी मां मायूस थी मुतालबो कंदे चयो त हथरादू महंगाई घटि करायो या कुर्सीअ मां लही वञो या पंहिंजनि ऑफिसनि मां ॿाहिरि निकिरी मार्केट में अचे मुनाफ़ेखोरनि खां अवाम जी जिंद छॾायो। दादूअ जी अवाम जो एहतजाजन मुतालबो। ख़बर मूजिब कणक जी कीमतुनि में पेट्रोल जी कीमतुनि में वॾी वक़्त खां कमी थियण जे बावजूद ज़िला दादूअ में महंगाई जो जिन काबू न अची सघियो। होटलुनि ते हिक मानी 20 रुपया विकिरो थियण ऐं चांहि जो कप 60 रुपया हलण लॻो। अटे सब्जियुनि गोश्त मच्छी मुर्गीअ सां गॾोगॾु सीमेंट सिरूं ऐं इलेक्ट्रिक जे सामान जूं कीमतूं कंट्रोल खां ॿाहिरि। ज़िले दादू इंतज़ामिया हथरादू इज़ाफ़े कीमतुनि ते कंट्रोल करण में मुकमल नाकाम। डीसी दादू फ़हीम अहमद चाचड़ असिस्टेंट कमिश्नर दादू शाहनवाज़ मीरानी अवाम दुश्मन मुनाफ़ेखोरनि दुकानदारनि ऐं ट्रांसपोर्ट माफिया के खिलाफ को भी सख्त कदम न खयो। पब्लिक ट्रांसपोर्ट माफिया डबल किराया वसूल करण लगी। अवाम ॿिन्हिनि तरफ़नि खां माफिया जे हथां लुटजण लॻो। किरामन ऐं खाद खोराक जी शयुनि जूं कीमतूं घटि न थी सघियूं। नाज़रीन, जीअं त डीसी दादू फ़हीम अहमद चाचड़ साहब जी हिदायतनि ते एसी दादू शाहनवाज़ मीरानी साहब रोज़ विज़िट ते निकिरनि था, मगर अफ़सोस मुनाफ़ाखोर दुकानदारनि खां रेट कंट्रोल न कराए सघिया आहिनि। जीअं त असां डीसी दादू ऐं एसी दादू खां पुरज़ोर मुतालबो कंदासीं पंहिंजी ऑफिसनि खां निकिरी ख़ाली विज़िट न कयो, महिरबानी करे रेटनि ते अमल बि करायो।